हरणी जो वाटो बुधाए तो मोटाए मता जे मुला भूली हो ना हरणी कैद थी आई हरणी हेडे ओडे नजर कई रहमतुल्लाह आलमीन दे नजर बिल्स हुजूर के चई मुंजी जमानत कर शिकारी कैद करे आयो आदम बचन के खीर प्यारे मोती दिया जाओ तो के हरणी भी मारे गई मुशरिका तो नबी के काथे सुना तो हुजूर के हरणी सुना तो शिकारी शिकार करे आयो दस हरणी जो जमानत खन मुस्तफा जमानत गई दुकनी वही बचन के जी जल्दी खीर पी वठो वरी तवा जमा मिली न सगल अल्लाह बचन के जी खीर पी वठो कैद थी वैया रहमतुल्लाह आलमीन जामिन लई आया हरणी भी मुशरिक के माराई नबी के सुना दई रहमतुल्लाह आलमीन के जमानत कर बचन कन खीर पी तो कन अमा खीर न पीना से असा के भी वठी हल तो उन्हीं जान जो दीदार क्यों जे तुझी जमानत खई आ हरणी चयो रहमतुल्लाह आलमीन मुंजी जमानत खई आ नारे तकबीर शान हज़रत मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर बच्चा भी कद शिकारी तो चए अञा न आई हुजूर चयो वापस वरण वारी आ सुभान अल्लाह चयो अचण वारी आ वरण वारी आ ये झट न गुजरी हरणी अग में बच्चा गद सुभान अल्लाह तकर बचड़ा दा नबी देंगे जवना मांगी कटारी को जान छड़ायो शिकारी जे अखिल में पानी अचियो हाय बासांगे हालत जो तवा के न सुना तो जंग के जानवरन भी सुना तो हाने जल्दी कर देर न कर पढ़ाई कलमो तो मुसलमान जा तहां जे करे हरणी के भी आजाद हो गया वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन खुदा करे निंद्र में हुजूर की ज़ियारत थी अल्लाह हुजूर के हरणी सुञातो उठ सुञातो दान खणी आयो अञा ॿुधो गोह सुञातो नबी ज़िंदा जलदो के सुञाणे दी केरान जे तू अल्लाह जो रसूल आए गोह हाणे लफ्ज़ बुझाए ए मथे ते कुरान आ मुशरिक के गोह भी मारे वई उहा भी कमाए वई गोह सुञाणे जे तू अल्लाह जो रसूल वल्लाहि नशहद इन्नक लरसूलुल्लाह अंदर छड़े तो सड़े मोमिन जो ठर दो मोमिन अल्लाह मारे कंदे इबादत कई करनी आए जे इबादत मां रब जी करनी आए गो भी मारे गई हरणी सुना तो उठ सुना तो सुकल थुड़ सुना तो अबू जहल हथ में पथरियों खड़ी आयो उन्हनि भी रसूलुल्लाह के सुना तो अञा ॿुधो नबी से हिकिड़ो जंगल जो माण्हू आयो आखिरी लफ्ज़ थी कंदे चई नबी तो सदाई शहादत दे नबूवत जा नबी से फरमायो मुझो सोनो सिद्दीक ए सोनो बिलाल
हे मुंहिंजो ढूंढड़ो अली सदको अञा सोने अली जे नाले हे कुरान मथे ते थी तू अलाए काथे वञी वसाण वसाया आहिनि पर अली साईं जो जनाज़ो भी मस्जिद मां थो निकिरे वो अली निमाज़ी हो गाज़ी हो हाजी हो असदुल्लाह जो जंहिंखे लक़ब खुदा जो शेर शेरन जो बच्चा भी शेर हज़रत हुसैन ॾिठी त करबला में अहिड़ो को सजदो त करे ॾेखारे जेको सोने हुसैन जो बीबियूं खीमन में पानी बंद मानी बंद न वतन ते नजर न बीबिन ते नजर असगर कुर्बान अकबर कुर्बान हुसैन साईं जी ॿिनि शयुनि ते नजर हिकु निमाज़ ते ॿियो शहादत ते अञा तो चईं त नथा मञनि मारे कंदे जंगल जे माण्हूअ खे चयूं हे हन मुंहिंजा शाहिद चई हे पंहिंजा थी ॿियो को शाहिद ॾे नबी से फरमाए खजीरे सेंदो के हा इन में खारकुन जो गोशो बीठो आहे के हा इनखे मां मोहम्मद करीम या आंगुर मुबारक जो इशारो कयां इहो इहो रेडियो ॾींदो मुंहिंजे कदमनि में अचे मुंहिंजे नबूअत जी शाहिदी ॾे पोइ ईमान आणींदे चईं हा सुभान अल्लाह त कर हुजूर इशारो कयो गोशो लथो आहे इहे बेरे ॾींदो आयो जीअं नंढड़ो ॿार अम्मा ॾे खीर जे लाइ ईंदो नबी साईं जे कदमनि मुबारकनि में आयो हुजूर चयो सुञाणे दो आऊं केरु के वल्लाही नशहदु इन्नका लरसूलुल्लाह शायदि तो जा तू अल्लाह जो रसूल आहीं जंगल जो मानू तो जे साईं जल्दी कर पढ़ाए कलमो द गुलाम बन जाओ अल्लाह हिन ॻोठ खे दीन जो मरकज़ बनाए मौलाना इदरीस साहब जी मेहनत ॻोठ वारनि जो ख़ैर मेहनत अल्लाह ताला कबूल फरमाए आमीन चओ समूरनि की हाज़िरी रब मंजूर करे मांखे सफ़र करणो आहे कोई के वरी हयाती आहे हिक ॿिए खे न छॾींदासीं इंशाअल्लाह ॿिया बि आया मां विसरी वेंदो मां हे जेके पोयां मौलवी आया थी चवंदे सुमरो वियो डोमकी साहब जो तो कुरान ॿुध साईं मौलाना मोहम्मद जान साहब जो कुरान ॿुधी नेण खरी पई वरी उत्तर में हे गज़ली आयो आहे अहिड़ा गज़ल चवंदो जो निंड फिटी वेंदी अल्लाह जेकी चवरायो अमल जी तौफ़ीक़ करे वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल